तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान चयो आहे त मां अल्लाह खां सवाइ कंहिंजे बि अॻियां न झुकियुसि, न ई वरी कारकुननि खे झुकण ॾींदुसि। लाहौर ज़मान पार्क में कारकुननि खे ख़िताब कंदे हुन चयो त मां अल्लाह जे सवाइ कंहिंजे बि आॾो न झुकियुसि, न ई पंहिंजे कारकुननि खे झुकण ॾींदुसि। कारकुननि जहिड़ी तरह जेल भरियो तहरीक में शिरकत कई, उहा अगराई अॻु कॾहिं बि न ॾिठी। 26 सालनि जे तहरीक में अॼु कारकुननि जो जेको जज़्बो ॾिठो, उन ते रब जो शुक्र अदा करियां थो। मां हिकु क़ौम खे तैयार थींदे ॾिसी रहियो आहियां। इमरान खान चयो त शहबाज शरीफ़ सॼी दुनिया में वञी ख़ैरात घुरी रहियो आहे। केर बि खेसि पैसा ॾियण लाइ तैयार न आहे। अल्लाह जो हुकुम आहे त सचाई सां बीही रहो ऐं बुराई सां विड़ो। पाकिस्तान तारीख़ में कॾहिं बि एतिरो बदहाल न आहे थियो, उन जो सबबु मौजूदा हुकूमत आहे। हुन चयो त शहबाज शरीफ़ खे मुख़्तलिफ़ केसिस में सज़ा मिलण वारी हुई, पर जनरल रिटायर्ड बाजवा खेसि बचाए वज़ीर आज़म बणाए छॾियो। घर वज़ीर राणा सनाउल्लाह खां वॾो बदमाश ॿियो केर बि न आहे। हुन 18 क़तल कया आहिनि। आसिफ ज़रदारी जेको समूरी रांदि खेॾी रहियो आहे, जंहिं मुखालफ़नि खे क़तल करायो, मुर्तज़ा भुट्टो खे क़तल करायो, उहो बि अरबे रुपयनि जी चोरी में गिरफ़्तार थियण वारो हो, पर बाजवा खेसि बचाए वरितो। नवाज़ शरीफ़ ते तनक़ीद कंदे इमरान खान चयो त चोर लंडन में वेही मुल्क जा फ़ैसिला करे रहियो आहे त आर्मी चीफ केरु थींदो। जॾहिं मुल्क जा वॾा वॾा चोर मिली वञनि त मुल्क डिफॉल्ट न थींदो त ॿियो छा थींदो। इमरान खान चयो त जंहिं क़ौम में बुराई सां विढ़ण जी हिम्मत न आहे हूंदी, उहा ग़ुलाम बणिजी वेंदी आहे। करबला में कूफे जे माण्हुनि खे ख़बर हुई त हज़रत इमाम हुसैन हक़ जे रस्ते ते आहे, पर उन्हनि यज़ीद जे डप खां इस्लाम जी तारीख़ जो सभिनी खां वॾो ज़ुल्म थियणु ॾिनो। हुन वधीक चयो त जेकॾहिं ज़रदारी ऐं शरीफ़ ख़ानदान पंहिंजा पैसा मुल्क में खणी अचनि त मुल्क खे ख़ैरात घुरण जी ज़रूरत ई न पवंदी। पाकिस्तान तहरीक इंसाफ के चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान की गिरफ़्तारी लाइ इस्लामाबाद पुलिस लाहौर के ज़मान पार्क पहुची वही है। तोशाखाना केस में अॻूणे वज़ीर आज़म की गिरफ़्तारी जो इम्कान है। इस्लामाबाद पुलिस की टीम SP सिटी इस्लामाबाद हसन ताहिर की अगवानी में गिरफ़्तारी वारंट खणी ज़मान पार्क पहुती है। इस्लामाबाद पुलिस तरफा PTI चेयरमैन की गिरफ़्तारी लाइ लाहौर पुलिस का मदद की दरख्वास्त भी कई वही है। वफाकी पुलिस के तर्जुमान बुधायो है त अदालती हुक्मन मूजिब इमरान खान की गिरफ़्तारी लाइ पुलिस की टीम लाहौर पहुती है। समूरी कार्रवाई लाहौर पुलिस की मदद से कई पे वने। तर्जुमान वधीक बुधायो त अदालती हुक्मन ते अमल करण दौरान रंडक विझंदड़ खिलाफ कानूनी कार्रवाई कई वेंदी। इस्लामाबाद पुलिस पंहिंजी हिफाजत में इमरान खान के इस्लामाबाद मुंतकिल कंदी। कानून सभिनी जे लाइ बराबर आहे। वफाकी घर वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ PTI चेयरमैन इमरान खान मथा कातिलाने हमले की कहानी कूड़ ते बदल आहे। फैसलाबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे वफाकी घर वज़ीर राणा सनाउल्लाह चयो त चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे, पर मुल्क जूं मौजूदा हालतूं सभिनी जे साम्हूं आहिनि। अहिड़ियूं चूंडूं थियण घुर्जनि जंहिंसां मुल्क बहितरी तरफ़ वञे। PTI चेयरमैन इमरान खान की गिरफ़्तारी बाबति सवाल ते राणा सनाउल्लाह चयो त जंहिं ॾींहुं हुकूमत फ़ैसिलो कंदी उन ॾींहुं इमरान खान के गिरफ़्तार कयो वेंदो। जेकॾहिं असां चाहियूं हा त खेसि हाई कोर्ट मां बि गिरफ़्तार करे सघियासीं पे। राणा सनाउल्लाह वधीक चयो त इमरान खान जेकी कातिलाने हमले जूं कहाणियूं बयान करे रहियो आहे, उहे सभु कूड़ ते बदल आहिनि। हुन खे उन खां सवाइ ॿियो कुझु ॻाल्हाइण ई नथो अचे। इमरान खान की हिफाजती ज़मानत के लिए लाहौर हाई कोर्ट में दरख्वास्त दाखिल कई वही है। अॻूणे वज़ीर आज़म एडवोकेट अज़हर सिद्दीक़ के हवाले से तोशाखाना केस में गिरफ़्तारी का बचण के लिए लाहौर हाई कोर्ट में हिफाजती ज़मानत के लिए दरख्वास्त दाखिल करे छॾी। इमरान खान खिलाफ जुडिशियल कॉम्प्लेक्स ते पेशी के मौके ते हमले जो केस दहशतगर्दी के कलमन समेत ॿियनि कलमन तहत दाखिल किया वियो हो। केस में इमरान खान समेत ॿियनि अॻवाननि ऐं कारकुननि खे नामज़द किया वियो हो। PTI के वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी, जनरल सेक्रेटरी असद उमर ऐं फवाद चौधरी लाहौर हाई कोर्ट में इमरान खान की हिफाजती ज़मानत के लिए दरख्वास्त दाखिल कई। पाकिस्तान मुस्लिम लीग नून की चीफ ऑर्गेनाइजर मरियम नवाज इमरान खान की इम्कानी गिरफ़्तारी वाले मामले में ट्विटर ते गिदड़ की तस्वीर शेयर कंदे चयो आहे त नवाज शरीफ मेहरबानी करे थोड़ी बहादुरी इमरान खान के ओधर ते ॾेई छॾियो।
पाकिस्तान तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान मथा तनकीद वार कंदे मरियम नवाज सोशल मीडिया ते जारी कयल पंहिंजे बयान में नवाज शरीफ के मेंशन कयो ऐं चयो त मेहरबानी करे थोड़ी बहादुरी इमरान खान के ओधर ते ॾेई छॾियो। पंहिंजे बयान में मरियम नवाज वधीक चयो त शींह जॾहिं बेॾोही बि हूंदो आहे त तॾहिं बि उहो धीअ जो हथ जले लंडन मां पाकिस्तान अची गिरफ़्तारी ॾींदो आहे ऐं गिदड़ चोर हुजे त गिरफ़्तारी खां डिॼी ॿिनि जे धीअरनि खे ढाल बणाए लिकी वेंदो आहे। ट्विटर ते जारी कयल बयान में मरियम नवाज लिखियो त ॿाहिरि निकिर डिॼणा माण्हू अॻवान ऐं गिदड़ जे फ़र्क़ जे बारे में क़ौम खे ख़बर पइजी चुकी आहे। याद रहे त इमरान खान गिरफ़्तारी लाइ इस्लामाबाद पुलिस जी टीम गिरफ़्तारी वारंट खणी ज़मान पार्क पहुती हुई, पर इस्लामाबाद पुलिस मूजिबि ज़मान पार्क में इमरान खान न मिलियो। उन बाबति ऑफिसरनि खे आगाह करे छॾियो आहे। सीनियर कानूनदान ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान बैरिस्टर एतजाज़ अहसन चयो आहे त इमरान खान जी गिरफ़्तारी जा वारंट जारी थिया त खेसि गिरफ़्तार करणो पवंदो। निजी चैनल सां ॻाल्हियुनि दौरान एतजाज़ अहसन चयो त ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी न थियण ते अदालत में पेश थियण जो को जवाज़ न आहे। जेकॾहिं इमरान खान घर ते मौजूद न आहे त गिरफ़्तारी वारंट ते अमल न थींदो। सीनियर वकील चयो त इमरान खान जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी थिया आहिनि त खेसि गिरफ़्तार करणो पवंदो। जेकॾहिं इमरान खान गिरफ़्तारी नथो ॾिए त खेसि मुक़रर वक़्त ते अदालत पहुचणु घुर्जे। जेकॾहिं हू अदालत में पेश थी वियो त खेसि गिरफ़्तारी ॾियण जी ज़रूरत न थींदी। एतजाज़ अहसन वधीक चयो त मूंखे लॻे थो त राणा सनाउल्ला चाहे थो त इमरान खान जे कारकुननि तरफ़ां कुझु अहिड़ो कयो वञे जंहिंसां चूंडूं मुलतवी थी वञनि। बिलावल भुट्टो, आसिफ ज़रदारी, इमरान खान, नवाज शरीफ, मरियम नवाज ऐं मौलाना फज़लुर रहमान जहिड़ा 5 खां 6 माण्हू असांजी सियासत में अहिड़ा आहिनि जेकॾहिं उन्हनि खे कुझु थी वियो त मुल्क जी सूरत हाल कंहिंजे बि हथनि में न रहंदी। हर तरफ़ अफ़रा तफ़री वारो माहौल थी वेंदो। माज़ी जो हवालो ॾींदे एतजाज़ अहसन चयो त हमज़ा शहबाज खे पुलिस जॾहिं गिरफ़्तार करण वई हुई त मीडिया में ख़बरूं हली रहियूं हुयूं त उहो तहखाने में लिकी वियो आहे, पर पुलिस तहखाने में न वई। हमज़ा शहबाज जे वकीलनि अदालत खां इजाज़त वठी छॾी। अहिड़ी तरह इमरान खान जा वकील बि अदालत में चवंदा त असांजो मोकल पेश थी वेंदो, जंहिंखां पोइ अदालत उन जी ज़मानत वठी सघे थी। सीनियर वकील एतजाज़ अहसन वधीक चयो त हमज़ा शहबाज जीअं इमरान खान खे बि तहखाने में लिकी रहणो पवंदो। जीअं शक जो फ़ाइदो हमज़ा शहबाज खे ॾिनो वियो हो, साॻी तरह इमरान खान खे बि ॾिनो वेंदो। पीपल्स पार्टी ऐं जमात इस्लामी विच में कराची जे मेयर लाइ थींदड़ मुक़ाबले दिलचस्प सूरत हाल अख़्तियार करे वरिती। इलेक्शन कमीशन पारां नोटिफिकेशन जारी करण खां पोइ ॿिन्ही पार्टियुनि जूं सीटूं बराबर थी वयूं। कराची जे 246 मां 235 सीटनि ते चूंडूं थियूं, जंहिंमें इलेक्शन कमीशन 215 मकानी सीटनि ते उम्मीदवारनि जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन कराची जे 20 सीटनि जा नतीजा मुख़्तलिफ़ सबबनि जे आधार ते जारी न कया। पीपी ऐं जमात इस्लामी जे केएमसी सिटी काउंसिल में 84 सीटूं थी वयूं, जॾहिं त पीटीआई जूं 40 सीटूं आहिनि। मुस्लिम लीग नून 5, जमात उलमा इस्लाम जी 1 सीट, जॾहिं त 1 आज़ाद उम्मीदवार कामयाब थियो। अहिड़ी तरह पीपल्स पार्टी ऐं उन जे इत्तेहादियुनि जूं गॾियल सीटूं 91 थी वेंदियूं। हैदराबाद जी यूनियन कमेटीज़ जे सीटनि ते इलेक्शन कमीशन नोटिफिकेशन जारी करे छॾियो। हैदराबाद जी यूनियन कमेटीज़ जे सीटनि ते इलेक्शन कमीशन नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे, जंहिंजे तहत हैदराबाद में पहिरियों भेरो पीपीए जो मेयर ईंदो। पीपल्स पार्टी 92 सीटनि सां हैदराबाद में सभिनी खां वॾी पार्टी बणिजी वई। हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में 160 सीटूं आहिनि, जिन मां पीटीआई 39 सीटनि ते कामयाब थी। इलेक्शन कमीशन मूजिबि तारीख़ लबैक 2 सीटनि ते कामयाबी हासिल कई, जॾहिं त 13 सीटनि ते आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया। ठठे ज़िले काउंसिल जे 37 सीटनि ते पीपल्स पार्टी ऐं 3 ते आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया, जॾहिं त कंहिं ॿी सीट ते ॿियनि पार्टियुनि जो को बि उम्मीदवार कामयाब न थी सघियो। म्यूनिसिपल कमेटी ठठे जे समूरियनि 9 सीटनि ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थिया। टाउन कमेटी मकली जे 7, टाउन कमेटी घारो जे 8 ऐं टाउन कमेटी मीरपुर साकरो जे 3 सीटनि ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थिया। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह ऐं अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त हुकूमत एमरजेंसी लॻाइण जा बहाना ॻोल्हे रही आहे।
ही हाणे सुप्रीम कोर्ट के फैसले के भी गलत तरीके से पेश करे रहा आहिनि। रावलपिंडी में साफ़ियन सां ॻाल्हियूं कंदे शेख रशीद चयो त जेकॾहिं हीअ जहिड़ो शुरू न थिए हा त मां सियासत के खुदा हाफ़िज़ चई छॾियां हा। हुकूमत इमरजेंसी लगाइण जा बहाना ॻोल्हे रही है। ही हाणे सुप्रीम कोर्ट के फैसले के भी गलत तरीके से पेश करे रहा आहिनि। उन्हनि खां पुछो वञे त ही आख़िर चाहिनि छा था। शेख रशीद चयो त बिलावल ऐं आसिफ ज़रदारी चूंडनि जे लाइ तैयार आहिनि। मुल्क में आम चूंडूं थियण घुर्जनि। उन्हनि खे चूंडनि में सियासी तौर ते एतिरी मार मिलंदी जो खेनि मुंहुं लिकाइण जे लाइ बि जॻह न मिलंदी। उन्हनि जी हाणे को बि ॿुधण लाइ तैयार न आहे। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह चयो त उन्हनि खे आणींदड़ बि हाणे पछताईंदा। क़ौम उन्हनि खां सियासी तौर ते इंतकाम वठंदी। इमरान खान जी कालो की तकरीर से तमाम घणो मुतासिर थियो आहियां ऐं तारीफ़ करियां थो। अॼुकल्ह जे दौर जो अॻवान इमरान खान ही आहे। सुभाणे जी अल्लाह खे ख़बर आहे। हुन वधीक चयो त जेल मुंहिंजे सावरनि जो घर आहे। सावरनि जो रवैयो सही न हो, उन करे मां खला वठण वारो आहियां। सुध समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान रोए या रड़ियूं करे उन सां को बि समझौतो करण लाइ तैयार न आहे। पंहिंजे हिकु बयान में मरियम औरंगज़ेब चयो त इमरान खान जो रोज़राड़ो इम्पोर्टेड हुकूमत ऐं पाण ते हमलो कंदड़नि जूं ॻाल्हियूं पोइ समझौते जूं ॻाल्हियूं उहो समझौतो न आहे, पर उहो सभु कुझु NRO जे लाइ मिनथूं आहिनि। सुध समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मूजिब इमरान खान समझौते जूं ॻाल्हियूं उन लाइ करे रहियो आहे त हीरन ऐं 190 मिलियन पाउंड ऐं अल कादर ट्रस्ट जी ट्रस्टी जो जवाब न ॾियणो पवे। याद रहे तो गुज़िरियल ॾींहुं अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान वीडियो लिंक ज़रिए कारकुननि खे ख़िताब में चयो हो त उहो सभिनी सां ॻाल्हियूं ऐं समझौतो करण लाइ तैयार आहे।